सॼे मुल्क जीअं जैकबाबाद में भी चौमासी जी बरसातुनि तमामु घणी तबाही मचाए छॾी आहे। कखां घर ड्रही पट थी विया आहिनि। जेके पक्का घर आहिनि उन जूं छतूं भी ड्रही वियूं आहिनि। उनखां अलावा जेके हिते आला अमलदार या चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि मां को भी शहर जे वारनि जी वाहुर करण लाइ ॿाहिरि नाहे निकितो। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी जो अमलो पाणी कढण में मसरूफ़ अमल आहे। वधीक इन बारे में शहरियुनि दुकानदारनि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। सॼे शहर में पाणी पाणी आहे, हर गिटी में पाणी आहे। सॼनि जा भितां छतां टिमनि थियूं, एॾो बुरो हाल आहे। ग़रीब था छा, चङा भला भी परेशान थी विया आहिनि। जाॾे वञो पाणी आहे, कोई निकाली ख़ासि सुठी न आहे, ॾाढी परेशानी आहे। असां हुकूमत खां दरख़्वास्त करूं था कोई इन जैकाबाद खे एमरजेंसी में आफ़ज़दा इलाइक़ो करार ॾिनो वञे। एॾी हालत ख़राब थी वई आहे, माण्हुनि जा कारोबार सफ़ा ठप थी विया आहिनि। कोई उमेद न आहे। घणे जा असांजो किताबनि जो कारोबार आहे, सॼी किताबां असांजियूं पाणी में पुसी वयूं आहिनि। हज़ारे लखे रुपए जो नुक़सानु थी वियो। त असां कोशिशि कयो त असांजे लाइ कुझु भलाई थिए। साईं, इन वक़्तु जैकाबाद में त क़रीबन 24 कलाकनि खां बरसाति हली चुकी आहे। हिन वक़्तु भी हली रहे थी। त म्यूनसिपालिटी जो इन वक़्तु सुठी कारकर्दगी आहे। जेके इन वक़्तु बरसाति हलंदे हलंदे भी मोटर वग़ैरह रखी करे सुठो कमु करनि था। अल्लाह रहम करे, इन वक़्तु भी रहम करे त बहितर आहे। सर, चौमासी जो जेके बरसातूं थियनि थियूं इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? हुकूमत खां ताईं छा अपील आहे? हुकूमत को साईं असांजी इहा ई अपील आहे त तक़रीबन 3 ॾींहं या मुसलसल बरसाति हले थी पई। तव्हां पाण ॾिसो था शहर सॼो पाणी में भरियो पियो आहे। ऑफिसूं भरियल आहिनि, घर भरियल आहिनि। असांजी गवर्नमेंट को इहा ई अपील आहे त फंड रिलीज़ कया वञनि या हिते अहिड़ा को मोटर हलाया वञनि जेको पाणी जो निकाल आहे उहो असांजो निकिरी सघे ऐं असांजी जेकी आहे ज़िंदगी जेकी आहे उहा मफ़लूज थी वई आहे। गवर्नमेंट को इहा ई अपील आहे त जल्द सां जल्द जेको आहे फौरी इक़दामात खणे ऐं जेको आहे पाणी निकाल करायो वञे शहर जो। कॾहिं खां कढो था तव्हां? सर, तक़रीबन जॾहिं खां बारिशा शुरू थी आहिनि, बारिशा भी लॻभॻि माना 1.5 महीनो थियो आहे। ऐं जीअं पाणी बारिश जो थिए थो उअं ई असांजो स्टाफ तव्हांखे रोडनि ते नज़र ईंदई। मुख्य रोड जेके भी आहिनि तक़रीबन असां माना 1 डे में माना कढी सघूं था। हाणे बारिशा भी हलनि थियूं, पाणी भी कढूं था। तव्हां ॾिसो था स्टाफ बीठो आहे ऐं इंशाल्लाह निकिरी वेंदो शाम ताईं पाणी। नाज़रीन, शहरियुनि जूं त ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि हुकूमत सिंध खां ई मुतालबो कयो आहे त जैकबाबाद के में एमरजेंसी जी सूरत नाफ़िज़ करे हिते जेको इमदादी टीमूं मोकिलियूं वञनि ऐं हिते जेके ग़रीब माण्हू बेयारो मददगार वेठल आहिनि उन्हनि जी मदद कई वञे ऐं उन्हनि खे राशन वग़ैरह ॿियो सामान ॾिनो वञे। छो कि धंधो कारोबार बिल्कुलु ठप थी वियो आहे। त हुननि मुतालबो कयो आहे त हिते इमदादी टीमूं मोकिले इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ के उपाउ वरिता वञनि। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।